कोरोना वायरस जे करे सिंध सरकार शादियुनि ते रांदियुनि ते मेड़ाकनि ते पाबंदी लगाई आहे ऐं कलम 144 लागू कयो आहे। ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ कलम 188 तहत एफआईआर कई वेंदी। 144 लागू आहे। ख़िलाफ़ वर्ज़ी करण वारनि जे ख़िलाफ़ कलम 188 तहत एफआईआर दाख़िल कई वेंदी। तमाम ज़रूरी ऐलान ॿुधंदा। गवर्नमेंट ऑफ सिंध कोरोना वायरस जे करे हर किस्म के पब्लिक मेयर ते कलम 144 लागू कई है। जे करे तमाम शादियुनि ते रांदियुनि ते ऐं होटलनि ते 5 खां वधीक माण्हू रहण ते कलम 144 लागू थियल है। ख़िलाफ़ वर्ज़ी करण वारनि जे ख़िलाफ़ कलम 188 तहत एफआईआर दाख़िल कई वेंदी।